नाज़रीन, IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो आहे। एग्जीक्यूटिव बोर्ड जे मंज़ूरी बाद $1 अरब 20 करोड़ जारी कया वेंदा। IMF पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त IMF फंड जी सहूलियत तहत पाकिस्तान जे इक़्तिसादी प्रोग्राम में इस्तेकाम अची रहियो आहे ऐं मार्केट एतमाद जी बहाली तरफ़ वधी रही आहे। IMF जो वधीक चवणु आहे त 2025 में पाकिस्तान जो करंट अकाउंट खसारो 14 सालनि बाद पहिरियों भेरो सरप्लस रहियो। माली तवाज़ुन प्रोग्राम जे हदफ़ खां बहितर रहियो ऐं नाणे जी मटा सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन, अवां सां अहम ख़बर शेयर कयूं। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो आहे। एग्जीक्यूटिव बोर्ड जे मंज़ूरी बाद $1 अरब 20 करोड़ जारी कया वेंदा। IMF पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त IMF फंड जी सहूलियत तहत पाकिस्तान जे इक़्तिसादी प्रोग्राम में इस्तेकाम अची रहियो आहे ऐं मार्केट एतमाद जी बहाली तरफ़ वधी रही आहे। IMF जो वधीक चवणु आहे त 2025 में पाकिस्तान जो करंट अकाउंट खसारो 14 सालनि बाद पहिरियों भेरो सरप्लस रहियो। माली तवाज़ुन प्रोग्राम जे हदफ़ खां बहितर रहियो ऐं नाणे जी मटा सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आई।